नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर माथेले में ख़बर ॾींदा हलूं त समूरी ज़िंदगी सहाफ़त के अपनाईंदड़ मीरपुर माथेले जो सीनियर सहाफ़ी वज़ीर लाशारी असां खां हमेशा लाइ विछड़ी वियो है। ही फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। संदुस जे ओछिते विछोड़े सां हरा खां आली हुई, जंहिंजी जनाज़े नमाज़ ॻोठ साजन अब्बासी में अदा कई वई है। संदुस जे जनाज़े नमाज़ में ज़िले घोटकी जी सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाण तोड़े ज़िले घोटकी जे सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई है। जनाज़े नमाज़ खां पोइ अबाणे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो है। होॾां संदुस जे वारसनि सां ताज़ियत जो सिलसिलो जारी है। ॿिए पासे पीपी ज़िले घोटकी जे सदर बाबर अली खान लुंड, पाकिस्तान मेडिकल काउंसिल जे मरकज़ी सदर मेहर हमीद अनवर, पीपी हारी कमेटी जे सदर मंज़ूर अहमद जलबाणी, क़ौमी अमन कमेटी अॻुवाण जावेद लाशारी समेत केतिरनि ई सियासी समाजी अॻुवाण पारां सहाफ़ी वज़ीर लाशारी जे ओचिते विछोड़े ते गहरे दुख जो इज़हार कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।